अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद जीए सिंध जीए लतीफ़ बिलाल मुस्तफ़ा बुग्यो तव्हां सभिनी सां गॾु आहे। अॻिते हलण खां पहिरीं असांजो जेको यूट्यूब चैनल आहे बिलाल मुस्तफ़ा बुग्यो जे नाले सां उनखे सब्सक्राइब करणु न विसारींदा। अॼु असीं हींअर मौजूदु आहियूं यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे डिपार्टमेंट ऑफ मीडिया एंड कम्युनिकेशन में। असां सां कुझु दोस्त हिते मौजूदु आहिनि जिन टेस्ट ॾिनो PST ऐं JST जो, ऐं उन्हनि खां असां हाल अहिवाल वठंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हीअ जेको 45% रद्दी पॉलिसी आहे दैट इज़ बीइंग इम्पोज बाय गवर्नमेंट ऑफ सिंध, उन्हनि बाबति हिननि जो छा ख़्यालु आहे। जीअं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त JST में मोर देन 1.5 लैख कैंडिडेट्स अपीयर थिया ऐं उन्हनि मां सिर्फ़ु जेको रेशो हुयो उहो 0.98 यानी कि 1357 खां 1360 ताईं जेके कैंडिडेट आहिनि पास थी चुका आहिनि। तव्हां उन मां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरे इन जेका टेस्ट IBA पारां कढी वई हुई टफ हुई, उनजो पैटर्न केतिरो न टफ हुयो जो जेके असांजा सिंधी नौजवान वॾे अरसे खां वठी महिनत करे रहिया हुआ उहे उन में अॻियां न थी सघा। सिमिलरली जेकॾहिं असां PST जी ॻाल्हि कयूं था त साॻियो ई रेशो हुयो, उन में बि मोर देन 1.5 लैख जेको आहे कैंडिडेट अपीयर 11-12 हज़ार जे लॻभॻि हुयो। त अहिड़ा कुझु दोस्त असां सां हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था त इन जेका 45% रद्दी पॉलिसी आहे जेका अॻिते हली ख़ुदकुशियूं कराईंदी उन बाबति उन्हनि जो छा ख़्यालु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, छा चवणु चाहींदा हीअ जेका 45% रद्दी पॉलिसी आहे हिन बाबति? बिल्कुलु जेको सिंध गवर्नमेंट जेको इहो फ़ैसिलो कयो आहे 45% वारो, इहो बिल्कुलु ग़लति आहे। छाकाणि त इन में जे कई अहिड़ा कैंडिडेट्स आहिनि जिन 95-94 मार्क्स खणी करे बि हू पास न थी सघिया आहिनि, सिर्फ़ु हिकु सब्जेक्ट जे करे, जीअं मैथामेटिक्स या को बि साइंस वग़ैरह सब्जेक्ट जंहिंमें उन्हनि 5-6 मार्क्स खणी करे हू फेल थी विया आहिनि ऐं उन्हनि जो ॾाढो बहितरीनु स्कोर आहे। पर इहा असां इहो ई चाहियूं था सिंध गवर्नमेंट खां, इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे इहो 45% वारो ख़तमु। शागिर्द फेल थिया आहिनि इन पॉलिसी तहत, नाकारा पॉलिसी तहत, इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा? सर, ये पॉलिसी जेका हिननि को इंडिविजुअली पाण जो सिंध गवर्नमेंट या IBA जे तरफ़ां ठाही वई आहे त उनखे कंप्लीट सिंधी नौजवान जे टेस्ट ॾिनी आहे, जंहिं न बि ॾिनी आहे उन्हनि उनखे रिजेक्ट कयो आहे। त हिकिड़ो पाण हिकिड़ो सेटअप ॾिसूं त तव्हां कंहिं बि स्टूडेंट खे जेको आहे 6-7 सब्जेक्ट में स्पेशलिस्ट नथा ॾिसी सघो, ठीकु आहे न। हू यूनिवर्सिटी या स्टूडेंट्स के इंजीनियर्स आहिनि के किथां आहिनि त लाज़मी आहे हू 4-5 साल जेका पंहिंजी डिग्री कढी हिते पहुता आहिनि त उहे एतिरा त न आहिनि जो तव्हां हुनखे हिकु सब्जेक्ट जो में फेल ॼाण जो जवाज़ ॼाणे हुनखे तव्हां कढी था छॾियो त तव्हां भाउ न आयल आहियो, मतिलबु उहो टैग लॻी वियो आहे सिंधी नौजवाननि ते त तव्हां जस्ट हिकु टीचर जी टेस्ट पास नथा करे सघो त पोइ अॻिते तव्हां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हीअ जेका 45% PST ऐं JST में पॉलिसी रखी वई आहे इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा? जी, इन बाबति इहो ई चवंदासीं त इहा सिंध हुकूमत खे इहा पॉलिसी ख़तमु करणु घुरिजे। 45% रद्दी पॉलिसी रखी वई आहे हर सब्जेक्ट में, इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा? ॾिसो सर, पॉलिसी खे अगरि हिकिड़े साइड ते पाण रखी टेस्ट जो बुनियादी अगरि ॾिसूं त मुख़्तलिफ़ टेस्टनि में थींदे तक़रीबन 43 ग़लतियुनि जो अगरि अज़ालो कयो वञे तॾहिं मूंखे लॻे थो त हिकिड़ो सुठो रेशो सिंध जो जेको आहे सो पास थी सघे थो। बाक़ी रही ॻाल्हि जेसिताईं पॉलिसी जी, त इहा बिल्कुलु ई जेका आहे रद्दी पॉलिसी आहे PST या JST जे जेको टीचर जे लाइ मतिलबु इहा रखी वई आहे हर पोर्शन में। मतिलबु उहो जेकॾहिं 45% खणी अचे, इहो मुमकिन पर्सनली इहो चाहियां थो त 45% वारी जेका पॉलिसी आहे उनखे त कटियो ई वञे, पर जेकॾहिं 50% टेस्ट जो रिज़ल्ट अगरि बीहे थो, 50% पासिंग मार्क ओवरऑल रखनि था त बि इहो बहितरु थींदो, हिकिड़ी सुठी रिज़ल्ट साम्हूं अची वेंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजान, ये जो PST और JST का टेस्ट हुआ था और ये जो पॉलिसी आप 45% देख रहे हैं वो बहुत ही नाकारा पॉलिसी है, उस हवाले से आप क्या कहना चाहेंगे? देखें बिलाल, सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि आपने सिंध के लोगों को, सिंध के नौजवानों को क्या IBA के मयार की तालीम आपने दी है? कि हमारा प्राइमरी लेवल, हमारा जूनियर लेवल, कि हमारा कॉलेज IBA लेवल की तालीम उनको दी गई है? और दूसरी बात, इस पॉलिसी पर आ जाते हैं। आप मुझे बताएं कि दुनिया का कोई भी एग्ज़ाम है क्या उसमें कभी ऐसी पॉलिसी होती है कि आप इस सेक्शंस में आपने इतने % उठाने हैं, इतने पर? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, छा चवणु चाहींदा हीअ जेका 45% पॉलिसी सिंध हुकूमत रखी आहे त हर को इन पॉलिसी तहत अॻियां अचे त उहो ई मास्टर थी सघे थो, बाक़ी जेके आहिनि ॿिया छोला खपाइनि? न, इहा त ॻाल्हि हाणे सरासर बिल्कुलु ग़लति आहे। जेकॾहिं हर सब्जेक्ट ते 45% आहे न, चलो सही आहे, कंहिं हद ताईं टीचर खे वाक़ई हर शइ अचणु खपे, पर लाज़मी आहे त कंहिं स्कूल में खोड़ सारा टीचर हूंदा आहिनि, हर कंहिं टीचर जी पंहिंजी सब्जेक्ट ते ग्रिप हूंदी आहे। अगरि जेकॾहिं हिकिड़े ई टीचर ते सभु ग्रिप हुजे त पोइ ॿिया टीचर छाजे करे वेठा आहिनि स्कूल में पढ़ाइण? हिकिड़ी तरह ॾिठी वञे सरासर नाइंसाफ़ी आहे। त जंहिं
94 मार्क्स खयूं लाज़मी उनजी का महिनत आहे। हाणे उनजी महिनत ते कंहिं हिकिड़े सब्जेक्ट जी मार्क्स घटि अचण जे करे मायूसी जो शिकार थी वियो ऐं अगरि कंहिं 55 खणी पास थियो आहे शायदि धोखा हणी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां छा चवणु चाहींदा हीअ जेका पॉलिसी सिंध हुकूमत नाफ़िज़ कई आहे हिन बाबति? ही जेका पॉलिसी सिंध हुकूमत कई आहे जेका 5% स्टूडेंट खे पर सब्जेक्ट कयो वियो आहे इन खे रद्द कयो वञे ऐं काफ़ी स्टूडेंट जेके इवन डिलीवरी मैनेजर्स जा जेके 18 ग्रेड जा जेके प्रोफेसर्स आहिनि उन जा औलाद जेके उन जूं नियाणियूं या पुट आहिनि उहे बि पास कोन करे सघिया आहिनि त इन करे इन खे रद्द कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा ही जेका 45% पॉलिसी आहे सिंध हुकूमत PST GST में हर सब्जेक्ट में इम्पोज कई आहे उन बाबति तव्हां छा चवणु था? टेस्ट तमामु टफ हुई ऐं उन खां बाद में जेको आहे मां पाण बि अपीयर थियो हुयुमि। अनफॉर्चुनेटली मां त पास न करे सघियुमि छो जो टेस्ट एॾी टफ हुई ऐं उन खां बाद में उन्हनि टेस्ट त सिलेबस मां ई कढी हुई पर जेको आहे उहा एतिरी मतिलबु उनजो पैटर्न ॾाढो लॉजिकल ऐं टेक्निकल ऐं टाइम कंज्यूम थिए पियो हुन में ऐं इन खां बाद में जेको इहो 45% वारो जेको तव्हां चयो त इहो बिल्कुलु आई थिंक एजुकेशन मिनिस्टर खां कहिड़ो मुतालबो कयो? सिंध हुकूमत खां या एजुकेशन मिनिस्टर खां असां इहो मुतालबो कंदासीं त इहो 45% वारी जेकी आहे पॉलिसी या ख़तमु करे घटि कजे कुझु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा चवणु चाहींदा दादा तव्हां? सर असां चाहींदासीं ही जेको 45% वारो जेको हिननि हिसाब किताब कयो आहे इहो असां बिल्कुलु नामंज़ूर आहे छो जो करे हिते तव्हां ॾिसो पिया त 94 वारा बि फेल थी विया आहिनि 55 वारा पास आहिनि सिर्फ़ु हिकिड़े सब्जेक्ट जे करे हू माना पोइ रहिजी आहिनि। असां चाहींदासीं हिन हिन खे रद्द अमल कयो वञे ऐं ख़तमु कयो वञे इन खे ख़तमु कयो वञे जीअं त तव्हांजो इहो असांजो हा इहो ई मुतालबो आहे ताकी असां चाहियूं था असांजा जेके नौजवान आहिनि उहे अॻिते वधनि हिन पॉलिसी खां बची। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा छा चवणु चाहींदा 45% पॉलिसी जे हवाले सां? अदा इहो ई चवणु चाहींदासीं छोकिरनि ॾाढी महिनत कई हुई उन हिसाब सां मतिलबु सुठियूं मार्कूं खयूं हुयूं पोइ बि जेको बि इहो 45% जेको पॉलिसी आहे इहो ख़तमु कई वञे। किताबनि सां आदिल मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो किताबनि में दफ़न थींदसि वरक थींदा कफ़न मुंहिंजो। जीअं त दोस्तो तव्हां दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके PST ऐं GST में अपीयर थिया कुझु पास थिया ऐं कुझु 45% रद्दी पॉलिसी जे करे रहिजी विया आहिनि। उन्हनि सभिनी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो हिकु ई मुतालबो हो सिंध हुकूमत खां एजुकेशन मिनिस्टर खां सेक्रेटरी एजुकेशन खां त इहा जेका 45% रद्दी पॉलिसी आहे जंहिंमें 94 वारो शागिर्दु फेल थी करे 55 वारो पास थिए थो त इहो केतिरी न वेसाघाती आहे सिंध जे शऊर सां सिंध जे नौजवाननि सां जेके ॾींहं राति हिकु करे महिनत करे टेस्ट में अपीयर थिया ऐं हिकु ॿिनि छाजे करे हिकु मार्क्स बि हिकिड़ी वॾी वैल्यू रखंदी आहे त उन हिकु मार्क्स जे करे हू रही विया आहिनि हिकिड़े सब्जेक्ट में ऐं हिते इहा ॻाल्हि बि वाज़े कंदो हली सभिनी सब्जेक्टनि में एक्सपर्ट न हूंदो आहे। हर कंहिंखे हिकिड़े सब्जेक्ट में पर्टिकुलर सब्जेक्ट में एक्सपर्टीज़ हासिल हूंदियूं आहिनि पर को बि उनखे वधीक कोन करे सघंदो आहे। त उन्हनि सभिनी जो हिकु ई मुतालबो हुयो हिकु ई आवाज़ु हुयो एजुकेशन मिनिस्टर खां सिंध हुकूमत खां काबीना में वेठल समूरनि मेंबरनि खां त इहा 45% वारी जेका रद्दी पॉलिसी आहे इनखे ख़तमु करे जेके बि सिंध जा नौजवान आहिनि जेके GST ऐं PST में टेस्ट में अपीयर थिया हुआ ऐं फेल थी चुका आहिनि इन रद्दी पॉलिसी जे करे हिकु मार्क्स जे करे उन्हनि सां इहा वेसाघाती ख़तमु करे उन्हनि खे जॉब ॾिनी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी असांखे ॾिसण लाइ असांजूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ नौजवाननि खे ॿुधण लाइ वधीक मुंहिंजो चैनल आहे इनखे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सिंध सलामत साथ सलामत।